छा आहे तो बाबू खे केड़ी खबर ए 60 साल पढ़ी पढ़ी रिटायर करे याद हेतरो नंढड़ो किताब न थियो पर हे अज नंढड़ो तालिब इल्म 8 साल हिन जी उम्र 9 साल हिन जी उम्र जय हिफ्ज़ मुकम्मल कयो आ पुछा करे हाफिज़ उत 15 सिपारो पढ़ त फर फर पढ़ंदो ई सुभान अल्लाह कुरान जो नूर आ कुरान जी रहमत आ जेको एतिरो वॾो किताब 30 सिपारनि ते मुश्तमिल जेकी ज़ेर ज़बर मुश्तबिहात काफ़ी सारा पर जॾहिं क़ुरान जी तिलावत थींदी आहे पढ़ंदो वेंदो आहे त ॿुधायो दिलि बाग बार थींदी आहे या न थींदी आहे बेशक बेशक हिन मुस्लमान हिन क़ुरान सां मोहबत कर हिन क़ुरान खे ॾिस हिन क़ुरान करीम खे सम्झ अल्लाह रब्बुल इज़्ज़त तुंहिंजो शान न क़ुरान में लिखियो आहे त पंहिंजे शान खे सुञाण त तुंहिंजो शान केतिरो आहे तुंहिंजो मान मक़ाम केतिरो आहे तुंहिंजी इज़त मर्तबो केतिरो आहे हिन दिलि खे साफ़ रख ॻाल्हि दिलि खां हली दिलि ताईं पहुचायूं था हिन खे साफ़ करण जे लाइ ॿ तरीक़ा आहिनि या सुठो वञी मके वञी पहुच काबतुल्लाह में हजर असवद खे चुमी ॾे तुंहिंजी दिलि साफ़ थी सुभान अल्लाह उहो बि दिलि जे हज़ूर ऐं सचाईअ सां तो बि हथ आहे सचो हा जेकॾहिं नथो हुते पहुची सघे त कामिल मुर्शिद वटि पहुच सुभान अल्लाह तुंहिंजे दिलि खे पंहिंजे नज़र सां साफ़ कंदो सुभान अल्लाह नज़र लॻंदी आहे दोस्त नज़र लॻंदी आहे जल्दीअ में हा बाबा क़ुरान मां साबित आहे नज़र लॻंदी आहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे भाइरनि खे मना कई वई पंहिंजे पीउ मना कयल हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम ने सभु गॾु हिकु दरवाज़े खां न वञिजो नज़र लॻंदी ठीकु आहे नज़र लॻंदी आहे क़ुरान मां साबित आहे